दोस्तों हिन वक़्तु तव्हां सां मां गॾु थियो आहियां मॉक स्पॉट जे प्लेटफॉर्म तां। मॉक स्पॉट जेको आहे हिकिड़ो ऑनलाइन प्लेटफॉर्म आहे जेको मॉक एग्ज़ाम्स तां खां वठंदो आहे। इन खां अलावा असां हिकिड़ी सीरीज़ शुरू कई आहे लेक्चर्स जी, मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स जे लेक्चर्स जी, जेकी हिन वक़्तु हाणे असां सीरीज़ शुरू कई आहे उहा क्लास 6 जी मैथ शुरू करे रहिया आहियूं। ऐं अहिड़े तरीक़े सां असांजूं ॿियूं बि सीरीज़ जेके आहिनि उहे असांजे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहिनि। हाणे हिन में पहिरियों जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे सेट। अच्छा, हीअ तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जेकी पाण सीरीज़ पढ़ूं था उहा सिंटेक्स्ट बुक बोर्ड जाम शुरू जेको आहे उन सीरीज़ मां सॼा असांजा टॉपिक्स हूंदा ऐं असांजी एक्सरसाइज़ जा जेके सुवाल हूंदा उहे बि उन मां ई निकितल हूंदा। त असांजो जेको टॉपिक आहे उहो सेट जी डेफिनेशन पढ़ूं। सेट आहे छा, उहो कहिड़े कम जो आहे, असां छो पढ़ंदा आहियूं। त बाबा सेट जी जेकी सिंपल डेफिनेशन आहे उहा आहे कलेक्शन of well defined and distinct objects. Collection of well defined and distinct objects. त दोस्तों हिते असां वटि टे शयूं आहिनि, टे अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जंहिंखे असांखे सम्झणु ज़रूरी आहे। त हिकिड़ो लफ़्ज़ु आहे उहो कलेक्शन, ऐं जेको ॿियो लफ़्ज़ु आहे असां वटि उहो आहे वेल डिफाइंड। हिकिड़ो लफ़्ज़ु कलेक्शन, ॿियो लफ़्ज़ु वेल डिफाइंड ऐं टियों लफ़्ज़ु असां वटि आहे डिस्टिंक्ट। हाणे इन्हनि खे अगरि असां सम्झी था वञूं त पोइ असांखे सेट जो कॉन्सेप्ट सम्झ में अची वेंदो। त कलेक्शन बाबा सिंधी में इनखे असां चवंदा आहियूं मजमूओ, यानी जॾहिं हिक खां वधीक का शइ पाण में गॾाईंदा आहियूं त उहो उन्हनि जो मजमूओ ठहंदो आहे, उन्हनि जो जमो ठहंदो आहे। उहे खोड़ थींदा आहिनि, पर जमो त आहे कलेक्शन ऑफ, जमो आहे कंहिंजो वेल डिफाइंड। हाणे वेल डिफाइंड लफ़्ज़ माना वाज़े तौरु ख़बर पई असांखे वेल डिफाइंड। वेल डिफाइंड बाबा वेल डिफाइंड टर्म जेको आहे उहो जेसिताईं तव्हांखे सम्झ में न ईंदो एसिताईं तव्हांखे सेट जो कॉन्सेप्ट सम्झ में न ईंदो। त वेल डिफाइंड जो कॉन्सेप्ट इहो आहे त हिकु अहिड़ी प्रॉपर्टी जंहिं मां असांखे ख़बर पइजी वञे त को मेंबर जेको सेट सां तालुक़ु रखे थो या नथो रखे। यानी अहिड़ी प्रॉपर्टी by which it could be recognized that either object or member belongs to given set or not. Property by which it could be recognized that either object or member belongs to given set or not. यानी अहिड़ी प्रॉपर्टी जंहिंमां इहा ख़बर पए त को मेंबर कंहिं स्पेसिफिक सेट सां तालुक़ु रखे थो या नथो रखे। हाणे उन जे लाइ मिसाल असां खणूं था। फ़र्ज़ु कयो मिसाल में मां हिकिड़ो लिखां थो त सेट ऑफ गुड स्टूडेंट्स इन माय क्लास। हाणे बाबा हिते जेके मां फ़र्ज़ु कयो आहे जेको एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾिनो आहे सेट ऑफ गुड स्टूडेंट्स इन माय क्लास। हाणे गुड स्टूडेंट्स त मुंहिंजी नज़र में जेके आहिनि, मुंहिंजा दोस्त जेके आहिनि उहे सुठा आहिनि। या वरी फ़र्ज़ु कयो जेकॾहिं मां अंग्रेज़ी जो उस्तादु आहियां त जंहिंखे शागिर्दनि खे अंग्रेज़ी अचे थी त मुंहिंजे लाइ उहे गुड आहिनि। ऐं जिन खे जेको मैथ्स जो उस्तादु आहे उन जे लाइ वरी उहे शागिर्द भला आहिनि जंहिंखे मैथ्स थी अचे। हाणे उहे मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि इन में अची थियूं वञनि। यानी
जेको मैथ्स वारो उस्तादु सेट ठाहींदो सुठनि शागिर्दनि जो, उन में सभु मेंबर अलॻि हूंदा, शागिर्द अलॻि हूंदा। जेको साइंस वारो सेट ठाहींदो सुठनि शागिर्दनि जो, उन में शागिर्द अलॻि हूंदा। जेको सिंधी वारो ठाहींदो उन में शागिर्द अलॻि हूंदा। त इन जो मतिलबु इहो थियो त हे उहा प्रॉपर्टी न आहे जेकी क्लियरली सेट खे डिफाइन करे सघे। जेकॾहिं फ़र्ज़ु कयो मां उते ईअं लिखां त सेट ऑफ top 10 students of my class। हाणे हिन मां टॉप 10 स्टूडेंट्स माना उहे 10 ई शागिर्द, 10 त हाणे उहे जेको मैथ वारो हूंदो उनखे बि उहे लिखणा पवंदा, जेको साइंस वारो हूंदो उनखे बि उहे लिखणा पवंदा, जेको सिंधी वारो हूंदो उनखे बि उहे लिखणा पवंदा। त हाणे जेकॾहिं टॉप 10 स्टूडेंट्स कयासीं ऐं उहे किथां जा, ऑफ माई क्लास, यादि करे छॾियो माना मुंहिंजे क्लास जा। अगरि सिर्फ़ु ईअं लिखियलु आहे सेट ऑफ टॉप 10 स्टूडेंट्स माना किथां जा, केरु, कहिड़ा, काॾों आया, कहिड़े स्कूल जा आहिनि, कहिड़े क्लास जा आहिनि। त का ख़बर जेकॾहिं न पए यानी वेल डिफाइंड न हुजे, वाज़े न हुजे, डेटा इंफॉर्मेशन सवाल उन यानी उन स्टेटमेंट पढ़ण खां पोइ सवाल पैदा थियनि, मुकमल तरीक़े सां कॉन्सेप्ट पैदा न थिए, वाज़े नमूने न सम्झायल हुजे, त पोइ उहो वेल डिफाइंड न हूंदो, उहा सेट जी डेफिनेशन खे वायोलेट कंदो। इन जे करे असां उनखे सेट न चवंदासीं। कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड, हाणे हिकिड़ी शइ जेकी आहे उहा त कलेक्शन हुजे पर वेल डिफाइंड हुजे। ॿियो आहे डिस्टिंक्ट। हाणे डिस्टिंक्ट जेकॾहिं असां ॻाल्हाईंदासीं त हीअ हिकिड़ी ॻाल्हि यादि करे छॾियो त हीअ जेके सभु तव्हां वीडियोज़ ॾिसो था उहो मॉकस्पॉट जे प्लेटफॉर्म तां ॾिसो था। ऐं मॉकस्पॉट जेको आहे हिकिड़ो ऑनलाइन प्लेटफॉर्म आहे, ऐं जेको मुख़्तलिफ़ जेके पेपर हूंदा आहिनि, वन पेपर एग्ज़ाम, उन्हनि जा मॉक एग्ज़ाम्स वठंदो आहे। जीअं तव्हां जेको आहे पंहिंजे जेके एग्ज़ाम्स आहिनि उन्हनि में टॉप कयो या पास करे सघो, उन्हनि खे टैकल करे सघो। हीअ नंबर तव्हां असांजो आहे हिन खे जॉइन करे जेको आहे डायल करे असांखे जॉइन करे सघो था। हाणे पाण बाबा ॻाल्हायूं पिया डिस्टिंक्ट ते, छो त जेको ॿियों टर्म असांखे मिलियो उहो डिस्टिंक्ट मिलियो। पहिरियों जेको टर्म हुयो उहो असांखे मिलियो वेल डिफाइंड। ॿियों टर्म आहे डिस्टिंक्ट। डिस्टिंक्ट मां मुराद आहे बाबा डिफरेंट। छा बाबा? डिफरेंट। हाणे डिफरेंट माना डिफरेंट फ्रॉम ईच अदर, डिफरेंट फ्रॉम ईच अदर, यानी जेकॾहिं के सेट जा एलिमेंट आहिनि त उहे हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ हूंदो, यानी इन जो मतिलबु इहो थियो त नो सिमिलर member element or object repeat in the set। no similar member भी इनखे चइबो आहे जेके सेट सां तालुक़ु रखंदा आहिनि, एलिमेंट बि चइबो आहे, या उनखे ऑब्जेक्ट बि चइबो आहे। आर ऑब्जेक्ट कैन रिपीट इन अ सेट। हाणे फ़र्ज़ु कयो जेकॾहिं मां सेट लिखां थो ए बराबरि आहे, फ़र्ज़ु कयो 1 2 1 2 3 3, त इहो सेट आहे? इहो सेट न आहे, छो त इहो वेल डिफाइंड आहे। हिन में हिकु दफ़ो जॾहिं अची आहे हिकिड़ी शइ त वरी ॿियों दफ़ो उहो हिकु छो आयो आहे? सिमिलर एटम वरी छो आयो आहे? फ़र्ज़ु कयो 2 हिते आयो आहे त वरी हिते 2 कीअं आयो आहे? यानी इन जो मतिलबु जेकॾहिं मां लिखां त इलेक्शन्स में हिसो वठंदड़ माण्हुनि जो सेट या हिकिड़े MPA खे वोट कंदड़ माण्हुनि जो सेट, त हाणे उहो हिकु दफ़ो माण्हू हिकिड़े दफ़े वोट कयो वरी ॿियो दफ़ो बि कयईं, या वरी हिन माण्हू जेको आहे 2 जेको हिन को न को नालो आहे न, इहो को न को एलिमेंट आहे न, त हिन 2 जेको आहे इहो हिकु दफ़ो बि हिन वोट कयो आहे वरी ॿियों दफ़ो बि कयो अथई, टियों बि वरी ॿियों दफ़ो बि कयो अथई। त इन जो मतिलबु इहो ग़लति कॉन्सेप्ट आहे। इन जे करे हिन खे तव्हां वेल डिफाइंड बि न आहे ऐं रिपीट बि थिए थो। हिकु मेंबर जेको आहे उहो ॿिए मेंबर खां डिस्टिंक्ट न आहे। डिस्टिंक्ट पढ़ंदा न, डिफरेंट फ्रॉम ईच अदर, यानी हे जेको मेंबर आहे उहो हिन 1 खां अलॻि हुजणु खपे, या हे 2 जेको आहे हिन खां अलॻि हुजणु खपे। या जेकॾहिं असांखे दुरुस्त उनजो सेट लिखणु घुरूं त पोइ फ़र्ज़ु कयो असां लिखूं था ए जेको आहे उहो बराबरि हूंदो छाॾे 1 2 3। हाणे हे जेको 1 आहे उहो 2 खां मुख़्तलिफ़ आहे, हे जेको 2 आहे उहो 3 खां मुख़्तलिफ़ आहे, यानी इंटायर द सेट जेके बि एलिमेंट आहिनि उहे हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि। इन मां अंदाज़ो लॻी वियो त ही वेल डिफाइंड बि आहे ऐं डिस्टिंक्ट बि आहे। फ़र्ज़ु कयो मां हिनखे चवां थो सेट ऑफ फर्स्ट 3 नेचुरल नंबर्स।
सेट ऑफ इनखे मां उन डिस्क्रिप्टिव फॉर्म में जेकॾहिं लिखां सेट ऑफ फर्स्ट 3 नेचुरल नंबर्स। त हाणे बाबा तव्हां पाण खे त ख़बर आहे त जेके नेचुरल नंबर आहिनि उहे 1 खां स्टार्ट थींदा आहिनि ऐं फर्स्ट 3 कहिड़ा आहिनि 1 2 3। हे जेकॾहिं असांजो डिस्क्रिप्टिव फॉर्म में आहे ऐं हे असांजो टेबुलर फॉर्म आहे। इहे अॻिते हली पाण पढ़ंदासीं सेटनि जा फॉर्म कहिड़ा कहिड़ा आहिनि। पर हाल फ़िलहालु कॉन्सेप्चुअल तौरु जेको मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त जेकी हे ॻाल्हि आहे हे उनजो टेबुलर फॉर्म आहे। त हिन में हिकु एलिमेंट साॻियो रिपीट कोन थो थिए। ॿियो नंबर त हे वेल डिफाइंड आहे त जेके नेचुरल नंबर आहिनि उन्हनि जा जेके पहिरियां 3 अदद आहिनि उन्हनि जो सेट त वेल डिफाइंड बि आहे ऐं डिस्टिंक्ट बि आहे। ऑब्जेक्ट्स छा खे चइबो आहे? हिननि खे चइबो आहे 1 2 3। इहे ऑब्जेक्ट बि आहिनि, इहे एलिमेंट बि आहिनि ऐं हे सेट जो नालो हूंदो आहे। फ़र्ज़ु कयो जेकॾहिं मां ए सां लिखां थो न त हे जेको सेट खे नालो ज़ाहिर करे थो इहो कैपिटल लेटर में लिखिबो आहे हमेशह। इहो हमेशह कैपिटल लेटर में लिखिबो। पर जेके सेट जे अंदरि एलिमेंट हूंदा न जेकॾहिं अल्फ़ाबेट में हूंदा त पोइ उहे नंढी ABC में लिखिबा। ठीकु आहे। ऐं इहे त 1 2 3 कुझु बि थी सघे थो। हिन सेट जे अंदरि एलिमेंट कुझु बि थी सघंदा न, उहो डिपेंड करे थो। हल अचूं था पाण वेल डिफाइंड ऐं डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स जी खे पाण केतिरो सम्झायूं। उन में एक्सरसाइज़ नंबर 1.1 जेकी सिंध टेक्स्ट में ॾिनल आहे उनखे पाण हल कयूं था। हाणे दोस्तो हे आहे त जेके हिन में असांखे ॿुधाइणा आहिनि त कहिड़ा सेट आहिनि। टिक द सेट्स, टिक ऑन द फॉलोइंग सेट्स। जेके सेट तव्हांखे नज़र ईंदा त हुन में पहिरियों जेको ॿुधाए थो चए थो कलेक्शन ऑफ नेम्स ऑफ प्रेसिडेंट्स ऑफ पाकिस्तान। नेम्स ऑफ प्रेसिडेंट्स ऑफ पाकिस्तान जेके पाकिस्तान जा प्रेसिडेंट आहिनि उन्हनि जो जेको कलेक्शन आहे इहो सेट आहे। हिनखे सेट चई सघूं था बाबा। छो त हाणे ताईं जेके बि प्रेसिडेंट आहिनि उहे असांखे ख़बर आहे कहिड़ा कहिड़ा थी चुका आहिनि ऐं उन्हनि जा नाला बि असां लिखी सघूं था। वेल डिफाइंड आहिनि ऐं हिकिड़ो लिस्ट ठाहियूं जेकॾहिं त उन्हनि जी लिस्ट ठही सघे थी। इन जो मतिलबु त मथियों जेको आहे उहो सेट आहे। त हिनखे असां चवंदा हे सेट आहे। हाणे चवंदा कलेक्शन ऑफ कैप्टन्स ऑफ हॉकी टीम ऑफ पाकिस्तान। हिन जा बि जेके आहिनि हॉकी टीम आहे हिकिड़ी, उन जा जेके बि कैप्टन्स आहिनि उहे वेल डिफाइंड आहिनि ऐं इहो बि माना सम्झ में अचे थो त इहो सेट आहे। कलेक्शन ऑफ डिलीशियस डिशिज़। हाणे डिलीशियस डिशिज़ में छा हुयो? अच्छा हे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डिलीशियस जी स्पेल जेकी आहे उहा मां ग़लति लिखी ऐं इन जे करे तव्हांखे ॿुधायां थो त इहा तव्हां बि किथे ग़लति लिखी सघो था। त डिलीशियस में डी खां पोइ ई ईंदी आहे, पोइ जेकी सॼी स्पेल आहे LICIOUS। ठीकु आहे। त मुमकिन आहे तव्हां बि असांखे ग़लती कयो त आई लिखो। जीअं हेठि इंटेलिजेंट जी लिखियलु आहे इहा बि इहे स्पेल्स थोरियूं जेके आहिनि इहे तव्हां यादि करे छॾियो, तव्हांखे कमु अची वेंदियूं। त पाण ॻाल्हि कयूं बाबा कलेक्शन ऑफ डिलीशियस डिशिज़। डिलीशियस माना मज़ेदार जेके खाधा आहिनि उन्हनि जो सेट। हाणे मज़ेदार मूंखे जेको आहे भिंडी न वणंदी आहे। तव्हां पंहिंजो सेट जॾहिं ठाहींदव त हुन में भिंडी लिखंदव, मूंखे भिंडी न वणंदी आहे। तव्हां जेको आहे त मेड़ो ठाहींदव, मूंखे मेड़ो न वणंदो आहे। त तव्हां जेको आहे फ़र्ज़ु कयो वाङण ठाहींदव, मूंखे वाङण न वणंदो आहे। या फ़र्ज़ु कयो मूंखे करेलो वणंदो आहे, मां करेलो पंहिंजी डिलीशियस डिशिज़ में सेट जॾहिं ठाहींदुमि त करेलो लिखंदुमि, तव्हां करेलो न लिखंदव हुनजो एलिमेंट। त हाणे उहो तव्हांजो अलॻि थी वियो, मुंहिंजो अलॻि थी वियो, माना वेल डिफाइंड न थियो। त इन जो मतिलबु हे जेको कलेक्शन ऑफ डिलीशियस डिशिज़ आहे इहो सेट न आहे। अचूं था कलेक्शन ऑफ इंटेलिजेंट स्टूडेंट्स इन योर क्लास। अगरि हाणे साॻियो जेको मां तव्हांखे सम्झायुमि त इंटेलिजेंट स्टूडेंट मुंहिंजी नज़र में ॿिया आहिनि, तव्हांजी नज़र में ॿिया आहिनि। मैथ्स वारो उन्हनि खे इंटेलिजेंट सम्झे थो जिन स्टूडेंट्स खे मैथ्स थी अचे। साइंस वारो उन्हनि शागिर्दनि खे इंटेलिजेंट थो सम्झे जंहिंखे साइंस अचे थी। इन जे करे मैथ्स वारो पंहिंजे सेट में अलॻि मेंबर अलॻि एलिमेंट शागिर्द रखंदो ऐं साइंस वारो अलॻि रखंदो, सिंधी वारो अलॻि रखंदो। इन जे करे इहे वेल डिफाइंड वाज़े तौरु न थिया, इन जे करे इहो सेट न आहे। कलेक्शन ऑफ ग्रेटर नंबर्स। ग्रेटर माना वॾनि नंबरनि जो जेको सेट आहे। हाणे वॾनि नंबर कीअं? माना मुंहिंजी नज़र में 100 वॾो आहे, तव्हांजी नज़र में 1000 वॾो आहे, वरी टे जी नज़र में लखु वॾो आहे, चौथे जी नज़र में अरब वॾो आहे। त हाणे इहा माना वेल डिफाइंड आहे, त इन जे करे इहे बि सेट न आहे। कलेक्शन ऑफ इंग्लिश टीचर्स इन योर स्कूल। तव्हांजे स्कूल में जेको अंग्रेज़ी जे उस्तादनि जो जेको कलेक्शन आहे सेट आहे उहो आहे। हा बिल्कुलु, छो त अंग्रेज़ी जा उस्ताद डिफाइंड हूंदा आहिनि त उहा हे स्पेशलिस्ट आहिनि, हिन हे अंग्रेज़ी पढ़ाईंदा आहिनि, हे साइंस पढ़ाईंदा आहिनि, हे मैथ्स पढ़ाईंदा आहिनि, त हे बि सेट आहे। त हे जेको आहे सिंध टेक्स्ट बुक जे एक्सरसाइज़ नंबर 1.1 मां पहिरियों नंबर जेको सुवालु आहे उहो तव्हांजो इहो ई सुवालु आहे। इहो पाण कयो आहे। अॻिते वरी जीअं पाण टॉपिक पढ़ंदासीं त जेके हिन सां ॿिया जेके क्वेश्चन्स आहिनि एक्सरसाइज़ में उहे पाण कंदा हलंदासीं। असां सां गॾु रहो। असांजो सीरीज़ बाय सीरीज़ तव्हां जेके लेक्चर्स असांजा अॼु ईंदा वञनि था उहे तव्हां ॾिसंदा हलो, तव्हांजे जेके सब्जेक्ट्स आहिनि उहे क्लियर थींदा। थैंक यू।